ASPSC हैदराबाद 24 जनवरी 2006 जो ही पेपर है कमीशन जो। सवाल नंबर पहिरियों आहे, शाह जो रिसालो पहिरियां ई कंहिं तैयार करे छपरायो? जवाब अर्नेस्ट ट्रम्प। सवाल नंबर 2, किताब सिंधी ॿोलीअ जी तारीख़ कंहिं लिखियो? जवाब काको भेरूमल। किताब गुलफुल जो लेखक ऐं मुरतब केरु आहे? जवाब परमानंद मेवाराम। सुरकामोड में शाह लतीफ़ कहिड़ो दास्तान ॻायो आहे? जवाब नूरी जाम तमाची। मखदूम अब्दुर्रऊफ़ भट्टी कहिड़ी सिन्फ़ जो शाइर हो? जवाब मौलूद। सिंधी अदबी बोर्ड जे लोक अदब रिथा 40 जुल्दनि में कहिड़े मुहक़िक़ मुकमिल कई? जवाब डॉक्टर नबी बख्श खान बलोच। मियों शाह इनायत रिज़वी किथे जो रहाकू हो? जवाब नसरपुर। शेख अयाज़ कहिड़े सन में वफ़ात कई? जवाब 1997। शाह करीम जो रिसालो पहिरियां ई कंहिं शाया कयो? जवाब मिर्ज़ा ख़लीद बेग। सचल सरमस्त जे फ़ारसी दीवान जो नालो लिखो? जवाब आशकार। हेठियनि जा खाल भरियो। कतियुनि कर मोड़िया जॾहिं? शेख अयाज़। सचल चेयर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में क़ाइमु आहे। शाह लतीफ़ चेयर कराची यूनिवर्सिटी में क़ाइमु आहे। शेख अयाज़ चेयर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में क़ाइमु आहे। अलामा आया काज़ी चेयर सिंध यूनिवर्सिटी ओल्ड कैंपस हैदराबाद में क़ाइमु आहे। किताब अदब ऐं तनक़ीद डॉक्टर इब्राहिम खलील जो लिखियल आहे। आख़ूंद अज़ीज़ुल्लाह क़ुरान शरीफ़ जो सिंधी तर्जुमो कयो। मौजूदा सिंधी अल्फ़ाबेट अंग्रेज़ सरकार तैयार कराई। कुकण या कल्याण उस्ताद बुखारी जो लिखियल आहे। मुंहिंजी मुख़्तसिर आतम कहाणी उमर बिन दाऊद पोटो लिखी। हेठियनि शाइरनि जा तख़लुस लिखो। मोहम्मद हाशिम टिखड़ाई तख़लुस मुख़लिस। हाफ़िज़ मोहम्मद तख़लुस अहसन। अल्लाह बख्श उकेली तख़लुस सरशार। मोहम्मद खान तख़लुस मजीदी। जुमा खान तख़लुस गरीब। हेठियां किताब कंहिं लिखिया आहिनि? जे काक ककोरिया कापड़ी शेख अयाज़। चंद्रगलियूं शेख अयाज़। बड़जी छांव अॻे खां घाटी शेख अयाज़। किथे न भंजबो थक मुसाफ़िर शेख अयाज़। साहिवाल जेल जी डायरी शेख अयाज़। हेठियनि किताबनि जे लेखकनि जा नाला लिखो। चोटियोंदर नसीम खर। बेलायुनि जा ॿोल डॉक्टर नबी बख्श खान बलोच। सिंधी ॿोली सिराज। सिंधी ॿोलीअ जो समाजी कार डॉक्टर अलादाद बोयो। तख़लीक़ जो मौत खैरुनिसा जाफ़री। हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखो। सफ़ेद पोश साफ़ सुथरो रहणु। नेक रोशन आगाही रखणु। आगबूट बाफ़ते हलंदड़। चश्मपोश नज़रअंदाज करणु। शाह ख़र्च फज़ूल ख़र्च। अखि टीट करणु लवाइणु। अलाह तलह चट करणु तबाही करे छॾणु। बाग थियणु ख़ुशि थियणु। वारो वॼाइणु मौक़ो विञाइणु। हुको पाणी बंदि करणु ख़र्च बंदि करणु। हेठियनि जा सही जवाब ॾेंगियुनि में लिखो। तराइल असुल जर्मनीअ जो आहे। सिन्फ़ आहे जर्मनी खां आयल आहे। ग़लति फ्रांस खां। बेकस कहाणीकार आहे। ग़लति शाइर आहे। सफ़ेद वहशी आगा सलीम जो किताब आहे। ग़लति शेख अयाज़ जो किताब आहे। सचल सरमस्त गंबट जो रहाकू। ग़लति दराजा शरीफ जो रहाकू। अमर जलील शाइर आहे। ग़लति कहाणीकार आहे। 3 फरवरी 2011 ते वरितल ASPSC जो हैदराबाद खां वरितल जेको पेपर आहे। काज़ी कादन जो कुझु कलाम भारत मां कॾहिं मिलियो? जवाब 1978 में। मौजूदा सिंधी सूरत खती कहिड़े साल में राज थी? जवाब 1853 में। इश्किया किसो लाखो फुलाणी ऐं महर राणी कहिड़े दौर जो आहे? जवाब समा दौर जो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रह कहिड़े फ़क़ीर सां चर्चा कंदो? जवाब वगन फ़क़ीर सां। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रह हेठियों बेत कहिड़े बुज़ुर्ग सां गॾिजाणीअ खां पोइ चयो? मूं से ॾिठा माए जनी ॾिठो प्रिय खे करे न सघां काए उन्हनि संदी ॻाल्हिड़ी।
ख्वाजा मोहम्मद ज़मान खे। मखदूम अब्दुर्रऊफ़ भट्टीअ जे अदब में सुञाणप कहिड़ी सिन्फ़ जे हवाले सां आहे? जवाब मौलूद जे सां। सिंधी ज़ुबान में पहिरियों तर्जुमो थियल नाविल जो नालो छा आहे? जवाब रासीलास। शाह लतीफ़ जे शाइरीअ में औरत जो रूप कंहिंजी तहक़ीक़ आहे? जवाब डॉक्टर फ़हमीदा हुसैन जी। अर्नेस्ट ट्रम्प जी तरतीब ॾिनल शाह जे रिसाले में घणा सुर आहिनि? जवाब 26। ड्रामे शकुंतला जो पहिरियों तर्जुमो कंहिं कयो? जवाब मिर्ज़ा कलीज बेग। सिंधी ॿोलीअ जे पहिरीं ख़ातून नाविल निगार? गुली सदारंगाणी। मीर अब्दुल हुसैन सांगीअ जो लताइफ़ लतीफ़ी शाह साईं जे हयातीअ बाबति हिकु बुनियादी किताबु आहे। इहो किताबु कहिड़ी ॿोलीअ में लिखियो वियो? जवाब फ़ारसी में। हेठियनि मां सही जवाबनि जी चूंड कयो। गाह सभ खां पहिरियां सुमरन जे दौर में मिलिया? सही। तमर फ़कीर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हमअसर हो? सही। ओड़ा नाविल गुलाम नबी मुग़ल जो लिखियल नाविल आहे? सही। नसर मुस्ज में ॿिन्ही जुमलनि जा लफ़्ज़ वज़न में बराबर कोन हूंदा आहिनि, पर पोएं हरफ में मवाफ़िक़ हूंदा आहिनि? सही। तनक़ीद जी लुग़वी माना आहे परखण, चङे ऐं बुछड़े, खोटे ऐं खरे में फ़र्क़ु मालूम करणु? सही। सुमरन जे दौर खां बि अॻु बेत गाह जी सूरत में ज़ाहिर थिया आहिनि? ग़लति। रुबाई 5 सिटुनि वारे नज़म खे चइबो आहे? ग़लति। मज़मून ऐं मकाला साॻे सिन्फ़ जा बि नाला आहिनि? ग़लति। भागा अली बाबा जी लिखियल कहाणी आहे? सही। रदीफ़ लफ़्ज़ जी अरबीअ में माना आहे वहट ते ॿेल वेठल सवार? सही। ज़मीर ख़ालिस 3 क़िस्मनि जा आहिनि? ज़मीर मुतकल्लिम, ज़मीर हाज़िर, ज़मीर गाइब। हेठियनि ख़ालनि लाइ सही जवाब चूंडियो। मोखी ऐं मतारा वारो किस्सो शाह साईं जे सुर यमन कल्याण में बयानु कयल आहे। मशहूर अफ़साने शीशे जो घर जो ख़ालिक़ गुलाम नबी मुग़ल आहे। जुमिले में जेकॾहिं फ़ाइल ऐं मफ़ऊल साॻियो हुजे त उनखे ज़मीर मुश्तरक कोठिबो। नाविल सोरनवरनियूं दिलियूं जी मुतर्जम जो नालो लालचंद अमर ॾिनो आहे। चांदीअ जूं तारूं महताब महबूब जे अफ़साननि जो मजमू आहे। हमजिन्स लफ़्ज़ जेके हरफ़नि में मुत्तफ़िक़ हुजनि सवाइ पोएं हरफ जे तन खे तजनीसे मुतरफ़ कोठिबो। काक ककोरिया कापड़ी शेख हयात जे उन्हनि ख़तनि जो मजमू आहे जेके हुन इब्राहिम जोयो खे लिखिया। हेठियां ख़ाल भरियो। बयानुल आरफ़ीन मियां मोहम्मद रज़ा मुरतिब कयो। शेख अयाज़ हिकु मुतालियो ताज जोयो जो लिखियल आहे। लोक अदब जो तहक़ीक़ी जाइज़ो जे मुसनिफ़ जो नालो अब्दुल करीम संदीलो आहे। मकालातुल हिकमत बेकन्स एसे किताब जो तर्जुमो थियल आहे। पहिरियों भेरो सिंधी ॿोलीअ जी तारीख़ ते लिखंदड़ जो नालो काको भेरूमल आहे। नूरुल हुदा शाह जे पहिरें मजमूए जो नालो जलावतन आहे। महिरबानियूं। अॼु जो ही वीडियो पूरो थियो। उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदो। जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे थो त ॿियनि दोस्तनि ॾे बि ज़रूरु शेयर करियो ऐं त जीअं ॿिया दोस्त बि हिन वीडियो मां लाभ हासिल करे सघनि ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं पंहिंजी राय बि ज़रूरु कमेंट्स में लिखो। महिरबानियूं।